असांजे देश जो गुलशन, असांजे देश जो गुलशन सजायो आहे मज़दूरनि। असांजे देश जो गुलशन सजायो आहे मज़दूरनि। करे महिनत पघर ऐं रत वहायो आहे मज़दूरनि। असुल मैमार मुल्कनि जा इहे मज़दूर ई आहिनि। असुल मैमार मुल्कनि जा इहे मज़दूर ई आहिनि। इन्हीअ लहजो पंहिंजो तन मन लुटायो आहे मज़दूरनि। असांजे देश जो गुलशन सजायो आहे मज़दूरनि। असीं मुश्ताक़ मज़दूरनि खे भेटा छो न ॾियूं आख़िर। मज़दूरनि जे आलमी दिहाड़े जी मुनासिबत सां साईं प्रोफेसर मुश्ताक़ महर साहिब जिन जा इहे तमामु सुहिणा लफ़्ज़ उन्हनि खे भेटा मज़दूरनि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां ॾियूं पिया। असीं मुश्ताक़ मज़दूरनि खे भेटा छो न ॾियूं आख़िर। असांजो मान दुनिया में, असांजो मान दुनिया में वधायो आहे मज़दूरनि। असांजो मान दुनिया में वधायो आहे मज़दूरनि। असांजे देश जो गुलशन सजायो आहे मज़दूरनि। ही अब्दुल्ला मॉल में हींअर वेठा आहियूं। ज़रूरु हिन खे बि मज़दूरनि ठाहियो हूंदो, केॾो ख़ूबसूरत करे ठाहियो आहे। मज़दूरनि जी महिनत आहे, राति ॾींहुं पघर पूरो कनि था। अलाह तबारक व ताला हुननि जे बचनि में रब साईं ख़ुशियूं ॾिए, वधि में वधि ख़ुशियूं ॾिए। हू पंहिंजो रत सत विलोड़नि था असांजे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ। मिले उन्हनि खे कुझु बि कोन्ह थो। अफ़सोस इहो आहे जो मज़दूरनि जी न उजरत वधाई थी वञे, न मज़दूरनि लाइ कुझु सोचियो थो वञे। ख़ुदा मज़दूरनि लाइ कुझु सोचियो, मज़दूरनि जे लाइ कुझु कयो। उन्हनि जा बच्चा कीअं पालींदा हूंदा अहिड़े महांगाईअ दौर में।